सूफ़ी दरवेश हज़रत हमीर फ़कीर गलियो रहमतुल्लाह अलैह। सिंध उहा अज़ीम ऐं शाहूकार धरती आहे जिते कुंड कुड़छ में अल्लाह जा वली बुज़ुर्ग ऐं इंसानियत सां प्यार मोहब्बत अमन ऐं एके जो दर्स ॾींदड़ सूफ़िया कराम जूं मज़ारूं ऐं दरगाहूं आहिनि। अहिड़ी हिकु दरगाह ज़िले सांखड़ खां नवाबशाह वेंदड़ रोड ते वाक़िअ शहर खडड़े में सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत हमीर फ़कीर गलियो रहमतुल्लाह अलैह जी बि आहे। हिन दरगाह मुतालिक़ समूरी मालूमात हमीर फ़कीर गलियो जे ख़ानदान जे फ़र्द आबिद हुसैन गलियो पारां मुहैया कई वई आहे। हिन बुज़ुर्ग जो नालो हमीर फ़कीर ऐं संदसि वालिद जो नालो अलहदाद फ़कीर गलियो हो। हमीर फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी विलादत ऐं वफ़ात जे बारे में का पक्की मालूमात मौजूदु नाहे, पर ख़ानदान जे बुज़ुर्गनि ऐं ॿियनि यादगिरियुनि खे नज़र में रखी हिकु अंदाज़े मुताबिक़ संदन विलादत सन 1829 ईस्वी ऐं वफ़ात सन 1896 ईस्वी आहे। फ़कीर साहब जिन समूरी उमिरि शादी कान कई। फ़कीर साईं जो ख़ानदान तालके खिपरो खां तक़रीबन 10 किलोमीटर ॾखण में खाही रोड ते संदसि असुल ॻोठ दोदो गलियो में मौजूदु आहे। पाण सुहरवर्दी सिलसिले जे अज़ीम बुज़ुर्ग हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया रहमतुल्लाह अलैह जिन जा मुरीद आहिनि। गलियो ज़ात बि मिलियल हिकु ख़ासि लक़ब आहे। ही लक़ब गौस पाक जे हिकु गादी नशीन पंहिंजे रूहानी सफ़र दौरान फ़कीर साईं जे ॻोठ दोदो गलियो अचण वक़्तु संदसि वॾड़नि खे इनायत कयो हो। गलियो ज़ात बुनियादी तौर ते बंभरो बिरादरीअ सां जुड़ियल आहे। फ़कीर साईं खे फ़कीरी ऐं बुज़ुर्गीअ वारी मंज़िल हाला जे मख़दूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान जे हिकु बुज़ुर्ग मियां भले ॾिनो पीर पंहिंजे रूहानी सफ़र में फ़कीर साईं सां मुलाक़ात दौरान अता कई। इहा फ़कीरीअ वारी मंज़िल हासिल करण वक़्तु फ़कीर साहब सां संदसि ख़ानदान जो हिकु ॿियो बुज़ुर्ग साबिर फ़कीर गलियो रहमतुल्लाह अलैह ऐं करीम बख़्श कुंभर मंघो फ़कीर बि साणसि गॾु हुआ, जेकी पिणु उन्हीअ वक़्त जा वॾा अलाह जा बुज़ुर्ग ऐं फ़कीर थी गुज़रिया आहिनि। साबिर फ़कीर गलियो रहमतुल्लाह अलैह जी आख़िरी आरामगाह संदसि अबाणे क़ब्रिस्तान माई विलायत बाई ढलियार शहर जे भर में मौजूदु आहे ऐं मंघो फ़कीर कुंभर जी मज़ार शादीपल्ली शहर जे वेझो हिकु क़ब्रिस्तान में वाक़िअ आहे। फ़कीर साहब खे फ़कीरीअ वारी इहा मंज़िल मिलण खां पोइ हू ॻोठु छॾे गिरहोड़ शरीफ़ शहीद अब्दुर रहीम गिरहोड़ीअ जी दरगाह ते हिकु साल गुज़ारण खां पोइ पंधु प्यादल सांघड़ शहर जे वेझो हिकु ॻोठ जे भरिसां हिकु जाइ ते रहिया। कुझु अरसो उते रहण खां पोइ पाण पंहिंजी असुल मंज़िल खडड़ो शहर जे बिल्कुलु भर में हिकु घाटे झंग में अची रहिया, जिते अकेलाईअ में अलाह पाक जी बंदगी ऐं इबादत कंदा रहंदा हुआ। ही अलाह वारो बुज़ुर्ग पंजतन पाक सां वॾी मोहब्बत ऐं अक़ीदो रखंदो हो। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नंगर न्याज़ पिणु कंदो रहंदो हो। पाण ज़िंदगीअ जा लॻभॻि 10 साल उते ख़ौफ़े खुदाईअ में रब पाक जी इबादत कंदे गुज़ारियाऊं। पाण फ़ारिग वक़्त में वेझो ई हिकु खॾ मां पंहिंजे मथे ते मिटी खणी ढेर कंदो रहंदो हो, जंहिं मिटीअ जे ढेर ते हिन वक़्तु संदसि मज़ार मौजूदु आहे। मज़ार मुबारक ते हिकु वॾो ऐं ख़ूबसूरत मक़बरो अॾियल आहे, जेको सन 2012 ईस्वीअ धारे संदसि अक़ीदतमंदनि गॾिजी जोड़ायो आहे। खडड़ो जा दीवान फ़कीर साहब जा वॾा अक़ीदतमंद आहिनि। फ़कीर साहब जे नाले सां संदन कारोबार कारखाना दुकान वग़ैरह पिणु खुलियल आहिनि। पंहिंजे कारोबार जे मुनाफ़े मां हू वक़्त ब वक़्तु दरगाह शरीफ़ ते को न को तरक़ियाती कमु कराईंदा रहंदा आहिनि। फ़कीर साईं खे संदसि अक़ीदतमंद ऐं दरगाह ते हाज़ुरी ॾींदड़ एहतराम मंझां ॾाढा हमीर साईं करे सॾींदा आहिनि। दरगाह शरीफ़ ते मुतवलीअ जूं ख़िदमतूं ख़ासख़ेली फ़कीर ॾींदा अचनि था। दरगाह ते सभ खां पहिरीं संदसि गादी नशीन पोटे फ़कीर अलह बचायो गलियो मुतवली हाजी ख़ान ख़ासख़ेलीअ खे मुक़ररु करे रखियो। उन बाद वक़्त ब वक़्तु हाजी ख़ान जे ख़ानदान जा फ़कीर दरगाह ते मुतवलीअ तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा अचनि था। हज़रत हमीर फ़कीर गलियो रहमतुल्लाह अलैह जो मेलो मीर अली नवाज़ टालपुर जी निगरानीअ हेठि हर साल 3 ॾींहं खडड़ो शहर खां ॿाहिरि लॻंदो आहे। जॾहिं त मेले दौरान दरगाह शरीफ़ ते चादर चाढ़े नात मौलूद ऐं सूफ़ियाणी महफ़िल कराई वेंदी आहे। हिन मेले जी का बि तारीख़ मुक़ररु न आहे। बहितर मौसम ॾिसी ऐं ज़िले में कंहिं ॿिए वॾे मेले जी तारीख़ खे नज़र में रखंदे तारीख़ मुक़ररु कई वेंदी आहे। उन खां सवाइ हर महीने जी 14 तारीख़ ते बि सूफ़ियाणी महफ़िल थींदी रहंदी आहे। दरगाह ते हर रोज़ सवें ज़ियारती ऐं अक़ीदतमंद हाज़ुरी भरनि था।